अस्सलाम वालेकुम वतनवासियो। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां पंहिंजे स्कूल गुल मोहम्मद राहो ते, जिते 23 सालनि खां आउं पंहिंजे ॻोठ जे नियाणियुनि खे ऐं नंढड़नि छोकिरनि खे रज़ाकाराना तौरु तालीम ॾेई रही आहियां। ही सभु ग़रीबनि जा ॿार आहिनि ऐं ग़रीबनि जा ॿार आहिनि। अल्लाह साईं हिननि जा नसीब भला करे ऐं पंहिंजे हिसे जी कोशिशि करे रही आहियां त हे पढ़नि लिखनि, हे ज़िंदगी जे कंहिं सुठे ऐं नेक मक़सद खे रसनि। 23 सालनि खां मुसलसल इन जिदोजहद में लॻल आहियां ऐं इंशाअल्लाह हिकु ॾींहुं मुंहिंजी जेका महिनत आहे उहा रंग लाहींदी ऐं ही ॿार जेके अॼु जा ॿार आहिनि ऐं सुभाणे असांजे सिंध जो मुस्तक़बिल संवारींदा, पंहिंजे माउ पीउ जो, पंहिंजे उस्ताद जो ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदा। सो चवंदा आहिनि न त के बादशाह जो पुटु लाज़मी न आहे त के बादशाह थिए, ऐं जेकॾहिं इंसानु महिनत कंदो त लाज़मी न आहे त मज़दूर जो ॿार बि मज़दूर थिए। सो पंहिंजे हिसे जी कोशिशि कयां पई थी। इंशाअल्लाह रब हिननि बचनि जा नसीब भला कंदो ऐं ही पंहिंजे सिंध जो नालो रोशन कंदा। कोशिशि जेका आहे उहा कामयाबीअ जी कुंजी आहे। सो कोशिशि सां मुंहिंजे ख़्याल सां त की सभु कुझु मुमकिन थी वेंदो आहे। ऐं मुंहिंजो चैनल आहे अमरीन राहू जे नाले सां, इनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। मूंखे तव्हां सभिनीनि जे सपोर्ट जी ज़रूरत आहे। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। आमीन या रब्बल आलमीन।